शहदादकोट में भाइटियुनि मिल्कियत जे तकरार तां फायरिंग करे चाचे खे क़तल करे छॾियो। ॿिनि औरतुनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर घंवर बिरोही मूजिबि शहर जे ए सेक्शन थाणे जे हद फेज़ इलाही स्कूल वेझो भाइटियुनि चाचे जे घर मथां हमलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में अब्दुल रज़ाक मक्सी मारिजी वियो, जॾहिं त फायरिंग में मक़तूल जी धीउ रुकैया, भाउ अब्दुल वाहिद मक्सी ऐं भाॼाई आयशा मक्सी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि ऐं फोतीअ जे मड़ खे तालका इस्पताल पहुचायो वियो, जिते फर्स्ट एड ॾियण बाद ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती ॼोकी हुजण करे लाड़काना इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्पताल में मौजूद मक़तूल जे पुट सैफुल्ला मक्सी ॿुधायो आहे त संदसि सौटनि ज़ुहैब मक्सी, ज़ैन मक्सी, शाहज़ेब मक्सी, ज़ुबैर मक्सी ऐं सुंदर मक्सी घर मथां हमलो करे फायरिंग कई। आख़िरी इतलाह ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो ऐं न ई वरी का गिरफ़्तारी अमल में अची सघी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।